माई कावड़ी भाई उन जे लाइ मशहूर हो त जेकॾहिं को बकरे खे सभा करे माईअ जे अॻियां उछलाए त माई पंहिंजे मंत्र जे ज़ोर ते उन मुअल कुठल बकरे खे ज़िंदा करे वठंदी। इहो मशहूर हो उच्च जे इलाइक़े में। माण्हुनि जो असांजी माई बागी हिन क़िस्म जा तसरुफ़ ॾेखारींदी आहे। सैयद जलालुद्दीन बुखारी सुर्ख पेश रहमतुल्लाह अलैहि जे माईअ हिंदुनि जो चोलो ॿुधंदो मैदान ते लह बकरीअ खे कुहंदा तूं ज़िंदा करे ॾेखारे या मां करे ॾेखारिया बकरीअ खे ज़िंदा ज़िबा कयो वियो। सैयद जलालुद्दीन बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो गोश्त वञी खाओ हॾा बचायो गोश्त खाजी वञो हॾा वञी बाक़ी छॾिया विया। अल्लाह जो कामिल ज़मीर उन बकरीअ जे मथां हथ जो फेरो ज़िबा थियल गोश्त लथल माण्हू खाई चुका सिर्फ़ हॾा वञी बचा। अल्लाह जे वलीअ जो हथ फिरंदो वियो बकरी ज़िबा थियल मुआ बकरी ज़िबा थियल कुठल वरी ज़िंदा थी रही बकरी तो थी बीठी पर टंगू टे हथ घणो टंगू पहिरियां हथ चार हाणे थियो टे मई फतेड़ो एतिरा बि कयो जलालुद्दीन चार टंगू हुजो पहिरियां दिन खे चार हो बकरी बराबरि ज़िंदा थी पर हाणे टंगू टे हल चौथी टंग कान्हे मन ज़िंदा त कई पर नुक्स रहिजी वियो कामिल न हो। सैयद जलालुद्दीन बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो मायो तुंहिंजी दावा है तुंहिंजा चोला चिपट कंदा है त असांजी माई कुठल बकरीअ खे ज़िंदा करे ॾेखारींदी आहे। माई ॻाल्हि ॿुधो सॼी कुठल बकरी ज़िंदा करणु वॾी ॻाल्हि आहे मां तुंहिंजे अॻियां ज़िंदा करे ॾेखारी आहे जो कमाल को अथई त ज़िंदा थियल बकरीअ खे जंहिंखे टे टंगू आहिनि तंहिंखां मुतालबो मां सॼे बकरीअ जो नथो कयां रुॻो टंग लॻे लॻाए ॾेखार त ख़बर पइजी वञे। हुन वीचारीअ खां त उहो बि कमु कोन थियो बुज़ुर्ग फरमायो तूं त तुंहिंजी त दावा हुई सॼी बकरी कुठल खे मां ज़िंदा करे ॾेखारियां सॼी बकरी त वॾी ॻाल्हि आहे टंग लॻाए ॾेखार त ख़बर पवे न का उहो बि कोन थियो माण्हुनि जे अॻियां हक़ ज़ाहिर थी वियो। अल्लाह जे वलीअ जे तसरुफ़ सां उच जा सभु माण्हू कलमो में रसूलुल्लाह जो मुस्लमान थी विया। चओ सुभान अल्लाह नारा मां आवाज़ छाजो पियो अचे अल्लाह जो ज़िक्र हो चओ अल्लाह जो अल्लाह फरमाए दोस्तों तकरीरन ऐं नातन जे लाइ महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं अवां वटि असांजूं तकरीरूं ऐं नातूं हर शइ मुंहिंजो ज़िक्र कंदी आहे अल्लाह उन जे तस्बीह खे सम्झो नथा पर हर शइ आहे अल्लाह जो ज़िक्र पेड़ो ने बार बोले तू ही तू ना चरखड़े में नार धोलो तू ही तू सुभान अल्लाह पेड़ो ने बार बोलो मानो समझना रो दो न अल्लाह जो जिक्र तो करे पेड़ो ने बार बोलो तू ही तू चरखड़ो ने नार बोलो तू तो सुभान अल्लाह चाहे न चाहे हर शइ अल्लाह जगह सजदो बि कयो आहे कंध बि झुकायो आहे वलहु अस्लम मन फिस समावाति वल अर्द अल्लाह कुरान में फरमायो आहे अल्लाह जे अॻियां हर शइ कंध झुकायो आहे तो चाहींदे कन चाहींदे झुकायो कन न चाहींदे कंध झुकायो ॿी ॻाल्हि ते अल्लाह फरमायो आहे आसमान ज़मीन जे अंदरि जेके बि शयूं आहिनि सभिनी अल्लाह खे सजदो कयो कन दिल जे चाहत सां कयो आहे कन न चाहींदे कयो आहे
हजरत तीसरे के बारे में मत्ती बात में फरमाया तुरगो समझेगा मुसलमान तस्बीह बयान करेगा ताना फरमाए मुसलमान अल्लाह जो जिक्र चाहिए कंदे ऐं न चाहींदे त काफिर खे बि करिणो पइजी वेंदो या हुजे मोमिन हुजे या हुजे काफिर कटो या हुजे काफिर कटो मोहम्मद दरबार बोले तू चरखड़े में लार बोले तू बयान न को समझो जो तो सुभान अल्लाह ही होना उजड़ो पाछे मुझे रूह रमाना बधा रूह रमाना बधा पान खे न सम्झंदा त ख़ुदा असांखे अकुल ॾिनो आहे शूर ॾिनो आहे रुगो असां सां अलाह जो ज़िक्र कयो लॻे था साईं हर शइ अलाह जो ज़िक्र थी करे आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे हिकिड़ा मन कातिबीन जेके तव्हां असांजा अमलनामा लिखनि था माण्हू जो वक़्तु पूरे थियो कदर के हवाले थे मलाइक सवेरा वापस अल्लाह जे हुज़ूर में मौला जेका तूं हिनजे ॼमण खां वठी मरण ताईं असांजी ड्यूटी लॻाई लिखण जी लिखंदा रहियासीं हाणे मरी वियो मथे खां चऊं अल्लाह फरमाए थो आसमान मलाइकनि सां भरिया पिया हाणे तव्हांजे मथे अचण जी ज़रूरत नाहे वापसि उन मुस्लमान मोमिन जे मज़ार जे मथां वञो जेको दुनिया जे अंदरि मुंहिंजो ज़िक्र कंदो हो हाणे तव्हां हिनजे कदर जे मथां बीही करे क़यामत ताईं मुंहिंजो ज़िक्र कंदा रहो ज़िक्र तव्हां कंदा रहंदा ऐं उनजो सवाब उन कदर वारे खे मिलंदो रहंदो उजड़ता छेड़ने मुझे रूह रमाना बधा रूह रमाना बधा तार पे तार बोले तू चरखड़े में नार बोले तू तो सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र हर शइ कंदो आहे पर तूं मखलूक में भलो आहे भलाणो आहे ख़ुदा तोखे अशरफुल मखलूकात बणायो आहे त तूं जेको अशरफुल मखलूकात इंसान आहे उनखे त अल्लाह जो वधीक शुक्र अदा करणु घुरिजे ऐं ख़ुदा जो वधीक ज़िक्र करणु घुरिजे सागर जो या रसूल अल्लाह असांजे लाइ दुनिया मां हलण वक़्त में भलाई कहिड़ी शइ में आहे पाण फरमायो दुनिया इन हाल में छॾे थी तव्हांजो ज़ुबान अल्लाह जो ज़िक्र में मसरूफ़ हुजे हदीस शरीफ़ में ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾे आयो सहाबा खे फरमायो सहाबियो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो क़यामत जो ॾींहुं त अॼु ॾींहुं माना जो क़यामत वारो ॾींहुं माण्हुनि खे ख़बर पवंदी त हशर में सभिनी खां वधीक इज़त वारो केरु हूंदो अॼु सभिनी खे ख़बर पवंदी त आम में केरु वधीक इज़त वारो आहे साहब ने तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या तो उते ख़बर पवंदी पर दुनिया में असांखे ॿुधायो केरु हूंदा ॻाल्हि भली आहे जेकॾहिं सुभाणे अलाह तव्हां चओ अञा मिलंदा असां चओ मदीने वारे फरमायो क़यामत जे ॾींहुं
उहा तकरीम उहा इज्जत पंहिंजी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो जो अल्लाह फरमाए थो जो हशर वारनि खे ख़बर पवंदी इज्जत कंहिंजी आहे साईं कंहिंजी हूंदी केरु हूंदा अल्लाह जो वीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके कमकार छॾे अल्लाह जे घर में अचनि मस्जिद में अची अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि उहे ई क़यामत में इज़त वारा हूंदा तो सुभान अल्लाह ये रवश भली आहे आदत भली आहे जेका हिन इलाइक़े जी जमात शुरू कई आहे ऐं इन्हनि जे लाइ ॿिनि खे बि रीस हुजणु घुरिजे असीं फ़िक्रनि वारे पासे ॾे चवंदा आहियूं त बाबा तव्हां बि उहो सिलसिलो अहिड़ो शुरू कयो ज़िक्र त असांजी आदत आहे बल्कि इहो सम्झो असांजी फितरत आहे असांजी ज़रूरत आहे असांजे अंदर में ज़िक्र समायल आहे छो त बहैसियत मुरीद असांजे मथां फ़र्ज़ आहे हज़रत रोज़े वारो जेत असां पवतो में ज़िक्र कंदा रहूं तो सिलसिलो इहो जिते किथे हुजे तो सिलसिलो भले आहे ज़िक्र त असां सदाईं कंदा आहियूं पर हफ़्ते में हिकु ॾींहुं गॾिजी करे ज़िक्र जूं ॻाल्हियूं बि कंदासीं गॾिजूं कंदासीं ऐं उन सां हिकिड़ो इनकलाब बि पैदा थींदो अंदर में जेके मुहबत जा इहा विसाम जी विया आहिनि इंशाअल्लाह इन्हनि तकलीफ़ुनि सां ज़रूरु इश्क जा आड़ा ज़रूरु पवंदा अथव नारो लगाबो तो ठाए नारे विलाया सारे सवाब भी असांजा भाउरनि सोचनि पंहिंजे बाप जी साढी सौ खे रखियो वालिदैन जिन जा सिंध आहिनि उन्हनि खे मुबारक आहे उन्हनि जे लाइ हर शइ उहे आहिनि उन्हनि जी ख़िदमत कनि हुन फरमायो जेको सुबुह जो उथी रहमत जे निगाह सां अबे अमा जे चेहरे ते नज़र रखे ख़ुदा हुनखे मक़बूल हज जो सवाब ॾींदो साहब को या रसूल अल्लाह इन नज़र नियत मर्रा भला जे 100 भेरा ॾिसो पाण फरमायो अलाह वॾो आहे जे 100 भेरा ॾिसो त ख़ुदा 100 मक़बूल हज जो सवाब ॾींदो पहिरीं दुआ हितां वठो न असां वटि भॼंदासीं आमिलनि ॾे पाढ़नि ॾे अंधा मंदा ख़बर का बि कान पवे माण्हू खे वेठा वहमी बिणाईंदा वॾो तुंहिंजो दर जो दुआ जो दर तुंहिंजे घर खां ज़रूरत वारे फरमायो आहे बाहि जी गुलिस्तानी 12 साल मुर्शिद वटि रही आयो जॾहिं घर त राति जो टाइम हो मां पाणी घुरियो बाहि जी त पाणी खणी आया साईं जेसीं ताईं खणी आया तेसीं ताईं अमां खे वरी निंड अची हज़रत वाहिद गुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह पाणी खणी बीठा रहा वञा सुम्हा मूंखे निंड अची वञे अम्मा पाणी घुरे मता न थी सघे न थी सघां ऐं वरी अम्मा खे उन लॻंदो हुजे त मज़े वारी ॻाल्हि कान थींदी वाहिद गुस्तामी अल्लाह जो कानून वरी बीठो आहे सॼी राति बीठो रहियो सुबुह जो अम्मा उथी ॾिठे न ॿाहिरि बीठो पुट बीठो आहे अम्मा राति पाणी घुरियो हुई पोइ ॾिनई छो न मां भरे आयुसि तोखे निंड आई उथारी आहे मुनासिब न सिधो अम्मा जी निंड मां जगायां अम्मा जो पाणी ॾे पाणी अम्मा रखियो पहिरियां दुआ कई ज़रूरत वारा फरमाइनि था हज़रत बाबा जी फरमायो मां 12 साल पंहिंजे मुर्शिद वटि रहियुसि उन्हनि 12 सालनि में तरक़ी थी उरूज थियो मुर्शिद फैज़ ॾिनो पर 12 सालनि में रूहानी उरूज एतिरो मूंखे कोन हासिल थियो जेतिरो उन हिकु राति में हिकु घड़ीअ में अम्मा जे दुआ सां हासिल थियो ज़िंदा पई तो हुनजा पेर ख़ुदा जो कसम या ईअं न ॾिस अण परिया हाणे मुंहिंजो अबू मां पढ़ियो आहियां मूं वटि डिग्री आहे मां हे पढ़ी आहियां हे डिग्रियूं पंहिंजो काबू रखो तुंहिंजो डिग्रियूं ॿियनि जे लाइ अधु अमल जे लाइ न भई इन्हनि जे अॻियां झुक इन्हनि खां दुआ थिल इन्हनि जा हथ खॼी विया न जे ही राज़ी त अलाह राज़ी हे नाराज़
भली तू मस्जिद में नमाज पढ़, भली तू कुरान पढ़, भली तू रोजा रख, भली तू तहज्जुद पढ़, भली तू सदका जारी रखला, जो दीन नाराज न को मदीने वारो राज़ी आहे न को अल्लाह राज़ी आहे। जॾहिं अबो अमा राज़ी थींदो त हुज़ूर बि राज़ी थींदा त अल्लाह बि राज़ी थींदा। छो त हुज़ूर ख़ुदि फरमायो आहे त अबो अमा जे रज़ामंदीअ में अल्लाह राज़ी थींदो आहे, हिननि जे नाराज़ में ख़ुदा बि नाराज़ थींदो आहे। ख़ुदा उन्हनि सां ख़ुशि थींदो आहे जंहिंजो अबो अमा ख़ुशि हूंदा। तो जेकॾहिं ज़िंदगी में भला भलो न हलियो, दुनिया हू छॾे विया। मदीने वारे बि ॿुधायो आहे, असांजो मुर्शिद रोज़े वारे बि ॿुधायो आहे, चओ सुभान अल्लाह। तो अबो अमा जो मज़ार ते वञे, उन्हनि जे लाइ दुआ वञी घुरे। हे जेतिरो वींदो ऐं दुआ घुरंदो। इसे रोज़ वारा फरमाइनि था रोज़ नथो वञे त हफ़्ते में वञे, पर वञे सही अबे अमा जे मज़ार ते वञे। जेके दुनिया में अबे अमा जा हक़ अदा न करे सघो हूंदो, हिन वञण सां उहे सभई हक़ हिन जा अदा थी वेंदा। ऐं हुज़ूर फरमाईंदा जेकॾहिं नाफ़रमान रहियो हूंदो त हुन हाज़िरीअ जे करे अल्लाह हिन जो नालो फर्मा बरदार में लिखाए छॾींदो। हिकिड़ो हो शख़्स घर में मां हुअसि, अदा मूंखे हिकिड़ो रुपयो त ॾे, दिरहम त ॾे। उन टाइम में पुराणे ज़माने जा दिरहम त ॾे। अञा मां पुटु ॻाल्हाइनि पिया त घर वारी विच अचे तकी, जो असां वटि थींदो आहे, अलाह पनाह में रखे। मां हुनजे पंहिंजे ससु खे, मुड़ुस जे ॿार खे कटण जे लाइ कि तोरी तो असांजा घुरी घुरी त असांखे सुञो करे छॾियो अथई, न ॾे हिन खे। ॾियण वारे माउ खे कोई न ॾिनो, घर वारीअ खे चवण ते वापार ते हले वियो कि हुनखे डकु धाड़ी न मिलिया। हिनखे पिकड़ियो, सामान हुनजो फुर करे छॾियो, सामान फुर थी वियो। मार बि कजो, मार खां सवा पाद में हिकु हथु हुनजे कटे करे गिटीअ में लटकाए छॾियो, लखमी करे छॾियो। ॿिया भॼी विया, हो मैदान में इहो रोजी वियो। के काफ़िले वारा आया, हुनखे खयो, होश में आंदो, पुछो किथां जो आहे? फलाणे इलाइक़े जो आया। खणी करे हुनजे घर हुनखे पहुचायो। शहर में पे आया, नओं पुछो हुनजो अहिड़ो हाल छो थियो आहे? जो बाबा हिनखे धारे न मारियो आहे, हथ हुनजो कटे थो। उन ॿुधाइण वारे खे त चयो उहो न चओ, माण्हू खे उहो चओ जंहिं माउ जी बेअदबी कई उनजी सज़ा हुनखे इहा मिली आहे। माउ जे अॻियां आयो, अम्मा खे अर्ज़ु कई, अम्मा जेकॾहिं मां पंहिंजे हिन हथ सां हिकु दिरहम ॾेखे ॾियां हा, माईअ जे चवण में न अचां त मुंहिंजो हथ कोन कटिजे हा, माल बि कोन वञे हा, मार बि कोन खावां हा, मोचड़ा बि खाधा आहिनि, माल बि हली वियो, हथ बि कटिजी वियो आहे। पोइ बि माउ जी ममता आहे, दुआ जा हथ खणी विया। अल्लाह जी रहमत देश में आहे। अहिड़ी त सां महिरबानी थिए जो अम्मा जे दुआ सां कटियल हथ वरी हुनजो हुन ॻाल्हि ते लॻी वियो। वली तुंहिंजो पीउ मां आहे जेको घर में वेठो अथई, असां ॿाहिरि पिया धिका खाईंदासीं। पुछा वारो पर दुआ त लिखी ॾे, रिज़्क़ में बरकत थी पवे। तूं मां जो अदब कर, हिन खां दुआ कर त आमिल जी तोखे तावीज़ जी दुआ जी ज़रूरत न आहे। अबे अमा जी दुआ अहिड़ी आहे जो हमेशह जा तोखे अॾो छॾी। अजीज़ दोस्त मुस्लमान भाउरो, प्रेम ख़तम थी वियो। हिन ही जेको महीनो आहे ज़ुल्हिज्जा जो, अॼु 19 तारीख़ आहे, कल्ह 18 तारीख़ हुई। इहा तारीख़ हज़रत सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शहादत जी तारीख़ आहे। उहो उस्मान जेके हुज़ूर हिक ॿिए खां बाद में पंहिंजे ॿिन्हिनि निकाह में अता फरमायो। इहा त ख़बर आहे, सभु खे ख़बर आहे, पर हुज़ूर दिलियूं छो? सुभान अल्लाह, ॾाढा चओ तव्हांजे बसि 2 मिंट हल। आख़िरी ॻाल्हि, इमाम अहमद बिन हंबल फ़ज़ाइल साहिब में आंदो आहे,
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, अल्लाह तबारक व तआला मुझे हुक्म फरमायो मुझा महबूब पंहिंजे बन्या हजरत रुकैया ऐं उम्मे कुलसूम हिक ॿिए खां बाद में उस्मान खे निकाह में ॾिनो। इहा त ॻाल्हि असां कंदा आहियूं त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत सैयदा खातून जन्नत सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा खे निकाह में ॾिनी ऐं इहो रिश्तो अल्लाह ते फरमायो। अल्लाह जो हुक्म त महबूब हज़रत फातिमा ज़हरा जो संग हुन जो हथ हुन जो निकाह हज़रत अली सां कर बराबर मौला अली जो इहो शान आहे। पर हेॾे बि निहार न हज़रत उस्मान जंहिंजे लाइ अल्लाह जो हुकुम आयो मऊ पंहिंजी कन्या हिक ॿिए खां बाद में उस्मान जे निकाह में विझो। जो हेॾे अल्लाह जो हुकुम आहे त हेॾे बि अल्लाह जो हुकुम आहे त हिन तरफ़ जो हुकुम ज़ाहिर करे थो, हिन पासे जो लिखाई थो। इन जे लाइ जो सार हुजूर जे साहिब सां हज़रत उस्मान सां हज़रत उस्मान त रसूलुल्लाह जो न्यारो आहे। तो सुभान अल्लाह। नूर की सरकार से पाया दुशाला नूर का। चलो सुभान अल्लाह। नूर की सरकार से पाया दुशाला नूर का मुबारक तुमको हुर्रैन जोड़ा नूर का। करे हज़रत उस्मान खे छा चवंदा आहियूं? हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन। तो सुभान अल्लाह। छो त हुजूर नूर आहे त हुजूर जो नूर हुजे जे करे मुस्तफ़ा जो आल औलाद ॾिनो। आला हज़रत उहा ॻाल्हि फरमाए तो तेरे नस्ल पाक में हो बच्चा बच्चा नूर का। सुभान अल्लाह जो मता राफिदी चवंदा बाबा हे सुन्नी या रोज़े वारी जमात आले बैतन खे कान मिलंदी आहे। असां अल्हम्दुलिल्लाह असां त आहियूं मुरीद इमाम हुसैन जो औलाद जा। नारो त जोरदार जिते हुसैन रब अॼु सुबुह मौजूद आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं क़यामत ताईं हलंदो रहंदो। तो हुजूर जे आल जो शान हुजे तो सुभान अल्लाह दिल खुलण माण्हू चओ। तेरे नस्ल पाक में बच्चा बच्चा नूर का। तेरे नस्ल पाक में बच्चा बच्चा नूर का। तो है नूर तेरा सब घराना नूर का। नूर मिलाते जेकर हज़रत उस्मान खे असां ज़ुन्नूरैन चवंदा आहियूं। और ज़ुल्हिज्जा हिजरत जे 35 साल सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शहादत मदीने तय्यबा में जुमे जे ॾींहं ते थी। हुजूर साहब ने फरमायो रात जो उस्मान तुंहिंजो इंतज़ार आहे, सुभाणे इफ़्तार असां वटि अची कजां। उन्होंने साथ ॿी रिवायत में आंदो आहे हज़रत उस्मान ख्वाब में दीदार कयो। हुजूर फरमायो उस्मान तुंहिंजो इंतज़ार आहे, सुभाणे तूं जुम्मो असां सां गॾु हूंदो। इन उस्मान साईं जे मज़ार जे मथां अल्लाह ताला करोड़ रहमतूं अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारा मुस्लमान हुजूर जे सहाबा मुस्तफ़ा जो आल बैत सां मोहब्बत अदब करण वारा।